अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजा टाइम न्यूज़ में भली कार मां आवाज़ी होस्ट अनम मल्ला। घोट की रिपोर्ट पंजाराम होतफानी शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी की कराची खां एम्बुलेंस ज़रिए घोट की आंदो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में डेथ बॉडी मथां गुलनि जी वर्खा कई वई। घोट की शिल्टन होटल अॻियां हज़ारनि जी तादाद में निटण उस में सरदार गुलाम अब्बास चाचड़, यास्मीन ताहिरा चन्ना, मोहम्मद हसन चाचड़, मोहम्मद अज़म चाचड़, वली मोहम्मद चाचड़, अब्दुल जब्बार चन्ना, सखी मुजाहिद, लाला अमजद पठान, आगा गुल मोहम्मद पठान, एडवोकेट मोहम्मद इस्माइल महर, एडवोकेट वाहिद बख्श भुट्टो ऐं घोट के जूं समाजी सियासी ह्यूमन राइट्स ॾुख में शरीक थिया। सरदार पप्पू खान चाचड़ चयो त असां बहादुर साफ़िन के सलाम था पेश कयूं जो पूरी सिंध जी अवाम के विख विख ते कलाकनि जा कलाक निटण उस में भी डेथ बॉडी जो इस्तक़बाल कयो। यास्मीन ताहिरा चयो त नसरुल्लाह जे वञण सां ग़रीब अवाम खे वॾो झटको लॻो आहे। अहिड़ो दो दिलेर लखनि में हिकु हो। SSP घोटकी खे खपे त शिफ़ाफ़ इंक्वायरी करे असल कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।